नाज़रीन हम आगे ॿीहर ॿुधाए रहिया आहियूं। कराची मां अहम ख़बर आहे। आवाज़ टीवी जी न्यूज़ कास्ट ग़ज़ाल अबड़ो खां पुलिस छा करे रही आहे। कराची शहर जे कारोबारी मर्कज़ सदर में ॾींहं ॾिठे जो पुरनि जा वाक़िया मामूल बणियल आहिनि। मोटरसाइकिल सवार हथियारबंद सुबुह सवेर आवाज़ टीवी जी न्यूज़ कास्टर ग़ज़ाल अबड़ो खां पर्स ऐं क़ीमती मोबाइल फ़ोन फुर करे फ़रार थी विया आहिनि। आटलरी मैदान थाणे ऐं 15 ते इतला ॾियण बावजूद पुलिस अञा ताईं को बि अहम कदम इन हवाले सां न खणी सघी आहे। हसास इदारनि जी ऑफिसनि भरिसां कारोबारी पॉइंट ते ॾींहं ॾिठे पेश ईंदड़ वाक़िया पुलिस ऐं इंतज़ामिया जी कारकर्दगी ते सवालिया निशान बणियल आहिनि। कराची में आवाज़ टीवी जो चीफ रिपोर्टर गाज़ी झंडीर असां सां लाइन ते मौजूद आहे। जी गाज़ी झंडीर, इन सॼे मामले ते छा चवंदा? जी बिल्कुल आवाज़ टीवी में आवाज़ टीवी जी हेड ऑफिस है उते आवाज़ ग़ज़ाल अबड़ो खां फुर वारो जेको वाक़ियो आहे उहो त हीउ अॼु पेश आयो आहे। पर हिते हीउ जेको इलाइक़ो आहे आवाज़ टीवी जी हेड ऑफिस जे भरपासे वारनि इलाइक़नि में सुबुह मामूल वारियूं कार्रवायूं आहिनि। हथियारबंद अचनि था, फैमिली खां फुरूं थींदी रहियूं आहिनि माज़ी में। अॼु हीउ वाक़ियो पेश आयो आहे सुबुह जो, जंहिंमें आवाज़ टीवी जी ग़ज़ाल अबड़ो खां मोटरसाइकिल सवार हथियारबंद विच रोड तां फुर करे थी विया आहिनि। हिन खां पोइ आवाज़ टीवी जे CEO फैज़ ब्रोही साहब, IG सिंध पुलिस गुलाम नबी मेमून ऐं एडिशनल कराची पुलिस सां राब्तो कयो आहे। तव्हां में आहे त जेको आवाज़ टीवी जी हेड ऑफिस में क़ाइमु आहे, शहर जो मसरूफ़ इलाइक़ो त आहे, हिते ऑफिसर्स मौजूदु आहिनि भरपासे में। हिन इलाइक़े में इन तरह जी जेका लाक़ानूनी पुलिस चाहे पुलिस जी जेको स्टेट चेकिंग या पुलिस वारो जेको तबाह थी वियो आहे, इहो ई थींदो आहे। हथियारबंद ॾींहं ॾिठे जो विच शहर में आवाज़ टीवी जी हेड ऑफिस जे हेठां आवाज़ न्यूज़ जी कई वई आहे। ठीक है गाज़ी झंडीर, वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।